नाज़िन मटियारी में सेखाट जे चौहान बिरादरी डीएसपी मटियारी ऐं खेबरानी पुलिस की नाजायज़नि खिलाफ़ एहतजाज कयो आहे। ॾिसूं था बाबू ख़ास खेली जी रिपोर्ट। सिद्दीक चवाण जे रहवासियुनि जो खेबरानी पुलिस जे ख़िलाफ़ जेको एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। अचो त उन्हनि खां कुझु वीचार वंडियूं त उन्हनि जो छा मुतालबो आहे। असीं सनवाई ॾींहुं मोटी आयासीं, मां पाण गॾु हुउसि जॾहिं असां मोबाइल ते मुख खणी भॻोसि मुंहिंजे पुलिस लॻी गाॾी छॾी भॼी वियुसि। बाक़ी खेबरानी डीएसपी शाह नवाज़ डीएसपी आहे, खेबरानी पुलिस आहे, मटियारी सियाई आहे। 4-5 मोबाइल कुझु असांखे ख़बर मोबाइल कहिड़ी आहे कहिड़ी ख़ुदा खे ख़बर, ख़ुदा ॼाणे थो। मुंहिंजे हमरनि खे ॿधे कुटे लठियूं खणी विया, जंहिंमें हिकिड़ो भाउ हज़ूर बख़्श चयो बाबा मुंहिंजे भाउ खे छो थो खयो आहे, छो थो खयो आहे। इनखे गले खे वठी इनखे गिरे लठियूं हणी टे सुबेदार छो थो कहिड़ो नालो असां कोन अचे थो। इनखे लठियूं हणी गिरे सरियाम खणी करे थो मोबाइल में हयो हुअसि। मोबाइल खे हाणे पोइ 4-5 मोबाइल में थी ऐं त भॼी वियुसि ऐं 5 साल ज़मीन ऐं भॻो आहियां जूता ई पेर बीठी ॾिसो मोटरसाइकिल छॾे पंध भॻो आहियां। वरी मामे खे फ़ोन कया, पंहिंजा हमरा खे पुलिस खणे बेगुनाह को वजे। साहब खे मूं चयो साहब मसलो छा? साहब चयो मसलो को बि कोन्हे, मसलो तोखे थाणे ॿुधाईंदो। ज़ुल्म असां बेगुनाह हमरा कोर्ट मां हमरा बना माण्हू खणी आई आहे। अगरि को वजह आहे को ॾोह आहे त ॿुधाई न, असां हमरा हिननि खे पेशी करे ॾियूं आहे। हिननि भॼाए असांजे हमरा खे वरितो आहे। इन जे बावजूद ॿ हमरा असांजा घर कोन पुॼा आहिनि। 5 पुलिस पकड़ी वई आहे। इन में 2 मोटरसाइकिल आहिनि छोकिरनि जा, उहे बि कोन आया आहिनि। पोइ अलाह थो ॼाणे छा आहे। अगरि को मसलो आहे त असांखे ॿुधाई न बाबा हीउ ॾोह आहे जो। हाणे असांजा ही कोर्ट तारीख़ सुनाई त हमरा खयां अथनि, उहो असांजे पंहिंजे घर जो जहिड़ो आहे। असां हर सुनाई ते माना कोर्ट ते वेंदा आहियूं तारीख़ ते। इन जे बावजूद पुलिस खेबरानी पुलिस मटियारी सियाई कहिड़ी वजह सां उन्हनि खे भॼाए खयो आहे, कहिड़ो ॾोह सां खयो आहे। असांखे हक़ खपे इंसाफ़। मटियारी सियाई ऐं खेबरानी पुलिस उन्हनि खणी वई आहे। तंहिं मां 5 मुड़ुस उन्हनि ज़ाहिर कया आहिनि, 2 अञा गुम आहिनि असांजा। ॿुधई न, हाणे इहो मसइलो असां ग़रीब आहियूं, असां सां इंसाफ़ कयो वञे। उते 5 हमरा आहिनि, माना सावण वल्द सुहारो, मोहम्मद बिश्क वल्द सुहारो ऐं इमाम बिश्क वल्द सुहारो, हज़ूर बिश्क वल्द हाजी ऐं हुसैन बिश्क वल्द हाजी। इहे ज़ाहिर कया आहिनि। खेबरानी पुलिस अञा 2 हमरा असांजा गुम आहिनि जेकी तारीख़नि ते गॾु आहे। सियाई पुलिस रोज़ अॼु पाण 5 माण्हू असांजा लापता आहिनि। 5 बेगुनाह ॿधे वई आहे। मोटरसाइकिलूं असांजूं बेगुनाह तारीख़ ॾिया आहिनि। घरू मसलो न को केस न को ॿियो। असांखे इंसाफ़ खपे। असांखे हक़ खपे। असां ज़ुल्म पुलिस करे वेठी आहे। मटियारी खेबरानी पुलिस तंग करे में असांजी साई पुलिस बेडेसी बि असां तंग करे वेठा। असां ग़रीब मश्किल सां ज़ुल्म करे वेठी आहे। ॾींहुं कोन खले असांजा नंढा बच्चा आहिनि। असां को मिली मनी पुछनि का शयूं कोन करे। असां बुखा साह असांजो सभु करे ॾियो। असां बेॾो असांजा बच्चा बता न पंहिंजो मसइलो असां हल